हालानी मां के ख़बर ॾींदा हलूं। इमरान लाशारी जी रिपोर्ट मुताबिक़ ठरी मीरवा वासण सबा मंगणहार वलद ज़ाहिद मंगणहार पीर वसण वासी सरफराज़ मंगण सां नौशरो फिरोज़ जी अदालत में प्यार जो परनो करे छॾियो। मीडिया हाउस मेरापुर मरकज़ में प्रेस कॉन्फ्रेंस कंदे प्रेमी नारी दाहींदे चयो त आउं आकिल बालिग़ आहियां ऐं पंहिंजो फ़ैसिलो पाण करण जो हक़ रखां थी ऐं मूं पंहिंजे मर्ज़ीअ मूजिबि शादी कई आहे, जंहिं बैदि मुंहिंजा माइट मारोट महिरबान कुर्बान जिनसार आसिफ़ अली बख्श यासीन सात महसूम मंगणहार ऐं मुंहिंजो वालिद ज़ाहिद मंगणहार मुंहिंजे सावरनि मथां दबाव विझी रहिया आहिनि ऐं खेनि अगवा फुर समेत मुख़्तलिफ़ कूड़नि केसनि में फासाइण समेत मौतमार धमकियूं ॾेई रहिया आहिनि ऐं 50 उन्हनि जा तल साण करे मुंहिंजे मुड़ुस जे घर ते हला करे घर जो सॼो सामान वेंदे गुंदीअ मां गंदम कढी खणी विया आहिनि ऐं असांजे रोज़गार जो ज़रियो बणियल दौलबे भञी घर में वॾी भाॼ कई वई आहे। नारीअ वधीक चयो त मुंहिंजो मारोट पुलिस अहलकार मुजाहिद मंगणहार SSP खैरपुर ऑफिस में हुजण करे पुलिस ते दबाव विझी तंग करे कूड़ा केस दाख़िल करण जूं धमकियूं ॾेई रहियो आहे। उन चीफ जस्टिस साहब सिंध हाई कोर्ट IG सिंध DIG सखर SSP खैरपुर खां तहफ़ुज़ जो मुतालबो कंदे घुर कई आहे त मुंहिंजे मारोटनि ख़िलाफ़ कार्रवाई करे मूंखे पंहिंजी मर्ज़ीअ मूजिबि ज़िंदगी गुज़ारण जो हक़ ॾिनो वञे। शादी कई है पंज रज़ामंदी किथों जा जी सब मंगणा रहो किथों जा हरी मीरवा जा तो शादी की है कोर्ट में जी थोड़ी कोर्ट में नौशर फिरोज कोर्ट कैसा शादी की सरफराज पंज रज़ा खुशी है जी रज़ा खुशी जी आपको ये जे बावजूद भी असांखे मुंहिंजा माइट तंग था कनि असां पुलिस नोटिस निकाह जा वञी थाणे ते हली चुका आहिनि। उन्हनि जे बावजूद असांखे तंग करे थो वञे पियो। मुंहिंजे सहुरे ते मुंहिंजे घर वारे ते FIR कई अथनि उहा कूड़ी आहे। मां पंहिंजी रज़ा ख़ुशीअ सां आई आहियां, मां पंहिंजी मर्ज़ी सां आई आहियां। उहा कूड़ी आहे, मां पंहिंजी रज़ामंदी सां आई आहियां ऐं असांजा माइट इलाही असांजा माइट कुर्बान महिरबान जिनसार ऐं ॿिया